ये शिकारपुर जी RBD अस्पताल में पैरामेडिकल स्टाफ की तरफा मुतालबन की मनता लाइ एहतजाज के पे जिते PTI जा कारकुन भी एहतजाज में गॾु थिया आहिनि अचो त उनसां ॻाल्हायूं उनजा कहिड़ा मुतालबा आहिनि। पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन जा जायज़ मुतालबा आहिनि, कोई नाजायज़ मुतालबा कोन आहिनि। हेॾी रियासती दहशतगर्दी प्रेस क्लब आॾो ऐं पूरे हथनि ते कई वई आहे। असांजो मुतालबात हेल्थ प्रोफेशनल असांखे ॾिनो वञे, असांजो मुतालबात सर्विस स्ट्रक्चर बहाल कयो वञे। असां इन कास खे खणी असां दर्दनि जी दाह खणी वज़ीर आला हाउस ते पहुतासूं त असां ते वेहण तशदुद कयो वियो आहे। हिते जेको ज़ुल्म ज्यादती कई थी वञे, मुलाज़िमनि सां तज़ीर करे जेको पेचूअ जेको आहे तइलीम खाते खे तबाह करे, उते जेको अॼु बि उन नेब में बि केस हलनि था। हाणे सिहत खाते खे तबाह करणो चाहे, सॼो स्ट्रक्चर हुन तबाह करे छॾियो आहे। असां हुन स्ट्रक्चर खे बचाइण जे लाइ मैदान अमल थी आया आहियूं। असां मैदान अमल तॾहिं जेसिताईं इनकलाब न ईंदो ऐं मज़लूमनि जो हक़ न मिलंदो तेसिताईं जदोजहद जारी रहंदी। सिंध गवर्नमेंट असांजा सभु इदारा तबाह करे छॾिया आहिनि। असांजे हेल्थ खे त ईअं करे छॾियो त जीअं अंधेर नगरी आहे। हितां हर हॉस्पिटल ॼण ठीकनि ते ॾेई छॾे त एजेंट पंहिंजा विहारे करे पंहिंजी करप्शन खे नथा ॾिसनि, मुलाज़िमनि ते पोइ बि तशदुद ऐं ज़ुल्म आहे। असां हिकिड़ो जाइज़ मुतालबो खणी जेको CM पाण मंज़ूर क़बूल कयो आहे त तव्हांजो जाइज़ मुतालबो आहे। बाबा जॾहिं जाइज़ मुतालबो आहे त ॾियो न असांखे। हिकिड़ी सिंध आहे, सिंध में बिटो बयार छो? असां पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कई आहे, परमानेंट एहतजाज कयो आहे, असांजे मथां दोस्तनि जे मथां लाठी चार्ज कई आहे, आंसू गैस पाणी हलियो वियो आहे, शीलिंग कई वई आहे, माण्हू गिरफ़्तार कया आहिनि। असां पंहिंजो हक़ घुरूं था जेको असांजो जाइज़ आहे। रिस्क अलाउंस आहे, टाइम स्केल आहे, सर्विस स्ट्रक्चर आहे, लेंथ अलाउंस आहे, जेको असांखे हिन महिल ते नथो ॾिनो वञे। जीअं त कराची में पैरामेडिकल स्टाफ जेको एहतजाज करे रहियो उनजे मथां जेको पुलिस लाठी चार्ज कई आहे, उनजे लाइ शिकारपुर RBD अस्पताल में पैरामेडिकल स्टाफ तरफ़ां ॿिए ॾींहं बि हॉस्पिटल मुकमिल तौर बंदि आहे। मरीज़ परेशान आहिनि। हिते जेको एहतजाज हली रहियो आहे, इहो चवणु आहे त पैरामेडिकल स्टाफ जा जेके मुतालबा आहिनि उहे मंज़ूर कया वञनि। जेतिरे ताईं मुतालबा मंज़ूर न कया वेंदा हू एहतजाज जारी रखंदा। कैमरामैन रफ़ीक मुसूर सां गॾु सारंग बप्पड़, सिंध TV न्यूज़, शिकारपुर।